सिंधी सुराण जे अॼु जे हिन प्रोग्राम में तव्हां सभिनी जी आज आहे। अॼु असीं तव्हांखे मिलाईंदासीं हिक वॾी हस्तीअ सां, NCPSL जे वाइस चेयरमैन सां। NCPSL नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज इहो हिकिड़ो सरकारी इदारो आहे, वॾे में वॾो इदारो जंहिं वटि सुठियूं बजेट्स पिण आहिनि ऐं इहो ई इदारो करे रहियो आहे कोशिश सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी। अॼु असीं मिली रहिया आहियूं हिन अदारे जे हर्ता कर्ता श्री रमेश वलराणीअ सां। तव्हांजो असांजे हिन प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे। मूंखे इहो ॿुधायो त पहिरीं तव्हां जॾहिं हेॾी वॾी संस्था जूं वाॻूं खयूं आहिनि, इहो सचमुच वॾी जवाबदारी वारो कमु आहे, त तव्हां ज़रूरु उन जे बारे में कुझु नयूं ॻाल्हियूं सोचियूं हूंदियूं, के नयूं प्लान्स ठाहियूं हूंदियूं, उहे कहिड़ियूं आहिनि? ॾिसो, जॾहिं खां मां NCPSL जो वाइस चेयरमैन ठहियुसि, उन खां पोइ मुंहिंजो वॾी चुनौती हुई कि मां हिन खे नई दिशा कीअं ॾियां, जंहिंजे माध्यम सां सिंधी भाषा और संस्कृति जो वाधारो थिए। त मां इहो महसूसु कयोसि कि सिंधी भाषा खे नई टही सां जोड़ण लाइ असांखे कुझु जेके बुनियादी कार्यक्रम आहिनि उन में चेंज करणो पवंदो। जीअं असांजा अॻ में हलनि पिया सिंधी लर्निंग क्लासिस, लेकिन उन में जेको अट्रैक्शन ॿारनि खे हुजणु घुरिजे उहो घटि पियो थिए। त असां उन में डीप में वियासीं कि ईअं छो आहे। त असां इहो महसूसु कयोसीं कि NCPSL यदि सिंधी लर्निंग क्लासिस वठे थी ऐं NCPSL उन्हनि जी परीक्षाऊं वठे थी ऐं NCPSL उन्हनि जा सर्टिफिकेट ॾिए थी, लेकिन जेके NCPSL जेके सर्टिफिकेट असां इशू कयूं था उन्हनि खे कोई सरकारी मान्यता कोन्हे। त ॿार सोचींदा आहिनि कि छो असां इन परीक्षा में वेहूं, छो सिखूं। त इहो बि मूंखे महसूसु थियो कि इहा बि वॾी ॻाल्हि आहे जंहिंजे करे पूरे देश में जेके सिंधी लर्निंग क्लासिस हलनि था उन वॾी संख्या में ॿार कोन था अचनि पिया। त हाणे इन जो सुधार कीअं थिए। कोई सिंधी विश्वविद्यालय त असां वटि आहे कोन, जेको यूनिवर्सिटी हुजे त उन जे माध्यम सां असां परीक्षाऊं वठूं ऐं सर्टिफिकेट ॾियूं। ऐं अॼु सिंधी विश्वविद्यालय लाइ एतिरी सालनि खां ॻाल्हियूं हलनि थी पियूं, एतिरो लंबो प्रोसीजर आहे कि एतिरो पॉसिबल कोन आहे मुंहिंजे लाइ कि मां उन लाइ पहल कयां। त मुंहिंजे ध्यान में आयो कि HRD मिनिस्ट्री में ई इंदिरा गांधी ओपन यूनिवर्सिटी आहे ऐं इहा जेका इग्नू आहे, जेके इग्नू जे रूप में मशहूरु आहे, इग्नू जे माध्यम सां हिंदुस्तान जी जेके बि मान्यता प्राप्त भाषाऊं आहिनि इन जे वाधारे लाइ इग्नू कमु कंदो आहे। त असां प्रयास कयोसीं कि इग्नू जे माध्यम सां असां सिंधी भाषा ऐं कल्चर खे अॻिते वधायूं। त सौभाग्य सां असांजा जेके मंत्री आहिनि HRD मिनिस्टर माननीय कपिल सिब्बल साहब, उहे HRD मिनिस्टर जे साथ साथ NCPSL जा चेयरमैन बि आहिनि। त जेका पहिरीं मीटिंग मुंहिंजी थी उन्हनि जे चेयरमैनशिप में, उन मीटिंग में मां प्रस्ताव रखियो मान कि सिंधी ॿारनि खे असां आकर्षित करण लाइ कि सिंधी लैंग्वेज पढ़नि ऐं हिन में सर्टिफिकेट वठनि, इन लाइ असां इहो प्रयास कयूं कि इग्नू विश्वविद्यालय यदि इहो ज़िम्मेदारी खणे थो पियो त असांजो तमामु इहो कमु सवलो थी वेंदो। मूंखे ख़ुशी आहे कि पहिरीं मीटिंग में ई सिब्बल साहिबु असांजे प्रस्ताव खे मंज़ूरु कयो ऐं 4 अक्टूबर ते इग्नू विश्वविद्यालय में सेंटर फॉर सिंधी लैंग्वेज एंड कल्चर जो उद्घाटन बि थी वियो माननीय कपिल सिब्बल साहिबु। हाणे इन इग्नू विश्वविद्यालय जे माध्यम सां जेके बि हिंदुस्तान जा ॿार आहिनि उहे एडवांस डिप्लोमा, ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन, डॉक्टरेट एतिरे कोर्सनि जी परीक्षाऊं ॾेई सघनि था पिया। ही इग्नू जो जेको कमु थियो आहे उहो त वाकई तमामु सुठो ऐं सुहिणो कमु थियो आहे, जंहिं बाबति काफ़ी अख़बारुनि में ख़बर आई आहे। पर हाणे जेका नौजवान टही आहे उनखे तव्हीं कहिड़ी रीति सिंधी ॿोली सिखण लाइ आमादा कयो था, उन्हनि खे कहिड़ी ॻाल्हि ॿुधायो था जंहिं ज़रिए हू जेकर सिंधी ॿोलीअ सां जुड़णु पसंदि कनि। ॾिसो, असां कोशिशि कयूं था कि मीडिया जे माध्यम सां ऐं जेके असांजी सिंधी पंचायतूं आहिनि उन्हनि जे माध्यम सां इहे ॻाल्हि पहुचायूं। ऐं इग्नू जा सेंटर बि न केवल हिंदुस्तान में आहिनि, उन्हनि दुनिया जे 65 मुल्कनि में बि इग्नू जा सेंटर आहिनि। न केवल देश में रहण वारा सिंधी
दुनिया के विभिन्न देशनि में रहण वारा सिंधी भी ये कोर्सेस करे सघनि था और इग्नू विश्वविद्यालय जा सर्टिफिकेट प्राप्त करे सघनि था पिया। ये प्रचार प्रसार कंदासीं, प्रचार प्रसार कयूं था पिया। हिकु तव्हांजो जीअं माध्यम आहे, तव्हां अॼु हीउ सवाल खयों आहे त तव्हांजे माध्यम सां बि दुनिया जा दर्शक ॾिसंदा हिनखे, उन्हनि ते बि असांजो मैसेज वेंदो। अॼु इहो सवाल पूरे सिंधी समाज जे साम्हूं मौजूदु आहे कि नई पीढ़ी खे नई टही खे असां कीअं सिंधी ॿोली भाषा ऐं कल्चर सां जोड़ियूं। असां बि इहो महसूसु कयूं था पिया। ऐं जॾहिं नई टही खां पुछूं था कि अचो सिंधी भाषा सिखो, त उहो सवाल कनि था पिया कि असां सिंधी छो सिखूं, हिन में असां छा भविष्य आहे, असां छा कैरियर आहे। त इन्हनि ॻाल्हियुनि में असां डीप ते विया आहियूं कि आख़िर इन मामले खे कीअं सुलझाइजे जीअं नई पीढ़ी में आकर्षण थिए सिंधी भाषा लाइ, पंहिंजी ॿोली लाइ। त मां इहो महसूसु कयुमि कि जीअं मां महाराष्ट्र में ईंदो आहियां, ॾिसंदो आहियां हिते जेके सिंधी वापारी आहिनि तमामु सुठी मराठी ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे मां अहमदाबाद में वियुसि त उते बि ॾिठुमि अहमदाबाद में बि वापारी आहिनि, तमामु सुठी गुजराती ॻाल्हाईंदा आहिनि। बेंगलोर में कार्यक्रम करणु वियो हुउसि त उते बि ॾिठुमि उहो तमामु सुठी कन्नड़ ॻाल्हाइनि पिया। त मां उन्हनि खां पुछियुमि कि तव्हां बेंगलोर में तमामु सुठी कन्नड़ ॻाल्हायो था, गुजरात में तमामु सुठी गुजराती ॻाल्हायो था, महाराष्ट्र में रहण वारा सिंधी मराठी सुठी ॻाल्हाइनि था, आख़िर छो? त उन्हनि चयो कि असां जंहिं राज्य में रहूं था, यदि उन राज्य जी ॿोली असां न ॻाल्हाईंदासीं असांजो व्यापार कीअं वधंदो। हीउ असांजो पेट जो सवालु आहे, रोज़गार जो सवालु आहे। त इन ई ॻाल्हि खे मां पकड़ियुमि कि जेका भाषा जेका ॿोली तव्हांखे रोज़गार ॾींदी उहा ॿोली जिंदा रहंदी ऐं उन ॿोली में तव्हांखे मोड़णो पवंदो। त इन ई ॻाल्हि खे पकड़े करे असां सिंधी जेके नौजवान आहिनि, असांजी युवा पीढ़ी आहे, नई टही आहे, उन असां हिकिड़ो कार्यक्रम सोचियोसीं कि हिननि खे कैरियर बेस्ड असां कुझु कार्यक्रम ॾियूं। त मां तव्हांखे ॿुधायां कि हिंदुस्तान जे जेके कॉन्स्टिट्यूशन आहे उन में 8 शेड्यूल्स में सिंधी भाषा मान्यता प्राप्त भाषा आहे। उनमें अरबी भी और देवनागरी लिपि में भी, लिपि जो ॿई लिपि मान्यता प्राप्त भाषा है। और जेके हिंदुस्तान में यूपीएससी जी जेके परीक्षाऊं थींदियूं आहिनि, यूनियन पब्लिक सर्विस कमीशन जी या इंडियन सिविल सर्विसेज जेके चवंदा आहिनि, जंहिंजे माध्यम सां तव्हां कलेक्टर, एसपी, इनकम टैक्स ऑफिसर, कस्टम ऑफिसर ये ठही सघो था पिया। इहे परीक्षाऊं बि असांजा ॿार जेके सिंधी ॿार आहिनि उहो सिंधी भाषा जे माध्यम सां ॾेई सघनि था एज़ ए मीडियम। हा, त असां इहो सोचियोसीं कि जॾहिं असां वटि कैरियर एतिरो वॾो कैरियर आहे कि असां पंहिंजी सिंधी भाषा जे माध्यम सां कलेक्टर एसपी ठही सघूं था, त छो न असां ॿारनि खे प्रेरित कयूं। त असां हिन लाइ प्रयास कयोसीं कि हिन लाइ सिलेबस जेको आहे उहो तयारु कराइजो। त सिलेबस असां वटि अरबी लिपि में तयारु थी वियो आहे। हाणे अरबी लिपि वारा त ॿार घटि हूंदा, देवनागरी वारा वधीक थी सघनि था, त असां उन्हनि जो अनुवाद करायूं था देवनागरी लिपि में, उहो बि कमु चालू थी वियो आहे। त अॻिमें बुनियादी आवश्यकता आहे कि यदि तव्हां IAS IPS जी परीक्षाऊं ॾियणियूं आहे त तव्हां वटि सिलेबस त हुजे, त उहो सिलेबस असां तयारु करायूं था पिया। उहो तयारु लॻभॻि मां चवां 2-3 महीने में पूरो देवनागरी में तयारु थी वेंदो। ऐं इन जे ॿारनि तक पहुचायूं कीअं सिलेबस, इन करे असां वर्कशॉप रखूं था पिया। त असां वर्कशॉप कया आहिनि, हिकिड़ो जयपुर में, हिकिड़ो अजमेर में, हिकु नागपुर में, हिकु अहमदाबाद में। हिते तमामु वॾी संख्या में असांजा सिंधी ॿार आहिनि। हा, त उहे कहिड़ो वर्कशॉप अटेंड करणु आहे कि असां कीअं ठही सघूं था पिया। त मूंखे ख़ुशी आहे कि हिन वर्कशॉप में अहमदाबाद में 300 ॿार आया, त नागपुर में जेको वर्कशॉप थियो उते 453 ॿार आया पूरे विदर्भ मां। त मतिलबु अट्रैक्शन त थियो आहे, हुनखे सम्झ में अची वियो आहे कि हिन असांजो कैरियर सिंधी भाषा में आहे, त उन्हनि में सिंधी सिखण जी बि इच्छा जगी आहे। पर हेतिरे वॾो भारत हेतिरो वॾो आहे, सिंधी सभु असीं पखड़ियल आहियूं, त इहे 900 या 1000 ॿार रुगो जेकॾहिं उन बाबति ॼाणंदा त इहो ॾाढो घटि आदत थियो। अहिड़ो कुझु कजे जो अहिड़ो कुझु जीअं मीडिया जे हवाले सां, मीडिया जे वसीले, कुझु टीवी चैनल ते तव्हीं जेकॾहिं उन बाबति ॿुधायो जीअं सभिनी सिंधियुनि ताईं इहा ॻाल्हि पहुचे, त घर घर में उन्हनि खे ख़बर हुजे त असांजो ॿार IAS में सिंधीअ में ॾेई सघे थो, त शायदि उनजो वॾो आदत असांखे मिली पवे ॿारनि जो। असांजी पूरी कोशिशि इहा आहे कि मीडिया जे माध्यम सां इहे ॻाल्हियूं ॿारनि ताईं पहुचायूं
मां तव्हांखे इन में जेका IAS IPS वारी ॻाल्हि ॿुधाईमांव, तव्हांजे बॉम्बे हाई कोर्ट जो फ़ैसिलो बि तव्हांखे ॿुधायां, उहो बि असां ॿारनि खे पहुचायूं था। बॉम्बे हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे कि यदि असांजा ॿार हिंदी मीडियम या इंग्लिश मीडियम में बि IAS IPS जी परीक्षा ॾियनि था, लेकिन कहिड़ो हिकु सब्जेक्ट सिंधी खणनि था, तॾहिं बि उहो ओरल इंटरव्यू सिंधी में ॾेई सघनि था पिया। घणनि खे ख़बर कोन्हे। त असां चाहियूं था कि महीने में हिकु वर्कशॉप हर राज्य में, जेके बि वॾा शहर आहिनि जिते सिंधी रहनि था पिया, उते इहो वर्कशॉप कयूं। असां हिन वर्कशॉप सां गॾु असां जेके IAS अफ़सर रिटायर्ड आहिनि या IAS अफ़सर जे कमु कनि था, इन खे बि घुरायूं था पिया ताकि उहो ट्रेनिंग ॾियनि। इन जे अलावा असां पावर पॉइंट प्रेजेंटेशन कार्यक्रम बि रखियो आहे कि असां पावर पॉइंट प्रेजेंटेशन जे माध्यम सां उन्हनि खे ॿुधायूं था कि प्रीलिम्स में तव्हांखे कीअं वञिणो आहे, मेंस में तव्हांखे छा छा करिणो पवंदो, ओरल इंटरव्यू में घणा नंबर आहिनि। जेको जेको गाइडेंस खपे ॿारनि खे, उहो गाइडेंस ॾियण जो असां प्रयास कयूं था पिया। तव्हां जंहिं नमूने में ही सेमिनार कयो था, माण्हुनि खे ॿुधायो था, उहे त तमामु थोरो अंग आहे, थोरो अदद आहे। भारत में सिंधी हेतिरा पखिड़ियल आहिनि, तव्हां उन्हनि सभिनी ताईं कीअं पहुचंदा ऐं इहा ॻाल्हि माण्हुनि ताईं कीअं पहुचाईंदा? ॾिसो, असांजी स्पष्ट राय इहा आहे कि भारत सरकार जी जवाबदारी आहे कि जेके बि संविधान जे 8 शेड्यूल्स में मान्यता प्राप्त भाषाऊं आहिनि, उन्हनि भाषाउनि खे संरक्षण जी जवाबदारी सरकार जी आहे। उन्हनि भाषाउनि जा चैनल्स जेके आहिनि उहे भारत सरकार खे रखणु घुरिजनि। कुझु भाषाउनि जा चैनल्स भारत सरकार शुरू कया आहिनि, लेकिन शुरू न थियो आहे। इहा तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे। आख़िर सिंधियुनि त सभु कुझु विञायो पंहिंजो। भारत जी आज़ादीअ लाइ असां सिंधियुनि त वॾी क़ुर्बानी कई। पंजाबियुनि खे पंजाब मिलियो, बंगालियुनि खे बंगाल, ऐं असीं अॼु ज़मीन कोन्हे, ॿोली बि वञे पई हथनि मां खिसकंदी। त इहो भारत सरकार खे इन ॻाल्हि जे लाइ असांखे दबाव ठाहिणो पवंदो कि सिंधी भाषा ऐं संस्कृति लाइ ज़रूरी आहे कि जेको सभिनी खां अॼु वॾो माध्यम आहे मीडिया, त सैटेलाइट जे माध्यम सां जेके चैनल दूरदर्शन जा हलनि था पिया, त सिंधी भाषा जो बि हले, सिंधी ॿोली जो बि हले। हिन में मां ॿुधायां कि 2009 में भारत सरकार अहमदाबाद जे दूरदर्शन केंद्र खे हिकिड़ो प्रस्ताव मोकिलियो कि अहमदाबाद दूरदर्शन केंद्र मां सिंधी भाषा जो चैनल थी सघे थो छा सैटेलाइट जे माध्यम सां। त उन प्रस्ताव ठारायो हो। 2009 में प्रस्ताव अहमदाबाद दूरदर्शन ठाहे करे सरकार खे ॾिनो आहे, उहो अॼु ताईं पेंडिंग पियो हो। त मुंहिंजे इहो ध्यान में इहो आयो कि इहो प्रस्ताव आहे। उन प्रस्ताव जी कॉपी मां अहमदाबाद मां घुराए करे हाणे जेका माननीय मंत्री आहे असांजी अंबिका सोनी जी, उन वटि इन जो प्रस्ताव मोकिलियो आहे। ऐं इन लाइ मां जेके कांग्रेस जा वॾा नेता आहिनि असांजा छत्तीसगढ़ जा ऐं देश जा, माननीय मोतीलाल वोरा साहब, उहे मेंबर ऑफ पार्लियामेंट बि आहिनि, अखिल भारतीय कांग्रेस कमेटी कोषाध्यक्ष आहिनि, मध्य प्रदेश जा CM रही चुकिया आहिनि, UP जा गवर्नर रही चुकिया आहिनि। इहो हक़ मिलणु घुरिजे। हा, बसि गॾिजी कमु कंदासीं त सभु कुझु मिली पवंदो। सिंधी छा नथा करे सघनि? दिक़त असांखे केवल समाज जी इहा आहे कि सिंधी समाज खे अलॻि अलॻि सभिनी माध्यम सां दबाव ठाहिणो पवंदो। हे लोकतंत्र आहे। लोकतंत्र में उन समाज जी आवाज़ ॿुधी वेंदी आहे जेको पंहिंजो दबाव ठाहे। असांजा पार्लियामेंट में मेंबर घटि आहिनि, विधानसभाउनि में आहिनि कोन, राजनीति में असां पुठिते आहियूं, छोकी असां वटि वोट बैंक जी ताक़त कोन्हे। इन करे असां इहो प्रयास कयूं था कि राजनीति में असां भले ई पिछड़ियल आहियूं, लेकिन प्रशासन तंत्र में असां अची वञूं। मां इहो जेको कार्यक्रम तव्हांखे IAS IPS जो ॿुधायो, इन करे ॿुधायो कि यदि ईंदड़ 8-10 सालनि में असां 40-50 IAS IPS बि तयारु करे वियासीं, त प्रशासन तंत्र में असांजो वजूद हूंदो, त असांजी आवाज़ पहुचंदो सरकार ते। ऐं मां तव्हांखे ॿुधायां कि ख़ुशी आहे मूंखे कि हिन साल हिंदुस्तान में 3 छोकिरियूं असांजी IAS पास थियूं आहिनि सिंधी लैंग्वेज जे माध्यम सां। गर्व करण वारी ॻाल्हि आहे। सचमुच ॾाढो ॾाढो फ़खुर आहे असांखे इन ॻाल्हि ते, ऐं इन बाबति शायदि कंहिंखे ख़बर बि कोन्हे। अॻ में ख़बर बि कोन्हे, उन्हनि खे बि ख़बर कोन हुई, पूरे समाज खे बि ख़बर कोन्हे। असां प्रोग्राम त हाणे शुरू कयो आहे, लेकिन उन जे अलावा बि ॿार असां तयारी कनि था पिया। असांजो प्रोग्राम जॾहिं तेज़ी सां हलंदो ट्रेनिंग, त मां सोचां थो तमामु वॾी संख्या में असांजा ॿार अॻिते ईंदा। बाक़ी तव्हीं ऑफकोर्स NCPSL जे तरफ़ां अॻु में इहो प्रोग्राम हली रहियो आहे त बल्क परचेस कया वञनि किताब, कैसेट्स ऐं CDयूं, इहो त प्रोग्राम हलंदो हूंदो? हा, निश्चित रूप सां असां वटि बल्क परचेस हले ई थो, CDयूं बि हलनि थी पियूं, लेकिन मां इहो महसूसु कयुमि कि हाणे प्रिंट मीडिया जो ज़मानो कोन्हे।
जेके बि असां बल्क परचेस कयूं था पिया अरबी लिपि में या देवनागरी लिपि में, उहे असां सिंधी घरनि में ड्राइंग रूम जी शोभा वधाइनि था पिया। पढ़ण जो टाइम मिलियो त पढ़नि था, न त नथा पढ़नि। त असां हाणे इहो सोचियो आहे की इन्हनि खे असां इलेक्ट्रॉनिक मीडिया में वञूं। त हाणे जेके बि असांजा साहित्यकार लेखक आहिनि, उन जी शॉर्ट स्टोरीज़ आहिनि, उन जी कविताऊं आहिनि, उन जी गज़लियूं आहिनि, उनखे असां इलेक्ट्रॉनिक मीडिया जे माध्यम सां चयूं त नए सिरे सां ठाहियूं, कुझु उन्हनि जी आवाज़ में उन्हनि जो लाइफ स्केच अची वञे। छा थी थो, ॿार पंहिंजे ऑडियो वीडियो हूंदो त कार में वञनि था, ॿुधी सघनि था, अॼुकल्ह मोबाइल में डाउनलोड करे ॿुधी सघो था पिया, DVD हूंदी त राति जो रोटी खाईंदे कंदे ॾिसी सघनि था पिया। त इहे नया जेके माध्यम आहिनि उन्हनि खे असां वधायूं था। ऐं जीअं अंग्रेज़ीअ में इंटरनेट ते ऑडियो बुक्स फ्री डाउनलोड लाइ मुयसरु आहिनि, तीअं असांजे साहित्यकारनि जा किताब बि असीं ऑडियो बुक्स में इंटरनेट ते रखी सघूं था, जेकी कंहिं महिल बि केरु डाउनलोड करे सघे ऐं उहे ॿुधी शायदि उन नमूने ॿुधी सघिजे थो ऐं उन नमूने में माण्हुनि खे ख़बर पइजी सघिजे थी, न अरबी थी अचे न देवनागरी थी अचे, एटलीस्ट इहो ॿुधी करे। न, इहो तमामु तव्हांजो सुझाव तमामु सुठो आहे। इन सुझाव खे बि असां अमल कंदासीं ताकी असांजी आवाज़, असांजे जेके लेखकनि जा साहित्य आहिनि, उन्हनि जी गज़लियूं आहिनि, कविताऊं आहिनि, सभु समाज ताईं पहुचनि, दुनिया ताईं पहुचनि। इन प्रयास कंदासीं बिल्कुलु। इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि थी। मूंखे त सचमुच ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली। मूंखे पक आहे त मुंहिंजे दर्शकनि खे बि ॾाढो मज़ो आयो हूंदो तव्हां सां मिली। मां दर्शकनि खे तव्हांजे माध्यम सां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि की सिंधी असांखे पाण समाज वारनि खे, असांखे सभिनि खे गर्व थियणु घुरिजे की असां सिंधी आहियूं। इन करे गर्व थियणु घुरिजे की असां हिंदुस्तान में अची करे विरहाङे खां पोइ बि हिंदुस्तान खे घणो कुझु ॾिनो आहे। मूंखां कुझु लोकल माण्हू पुछंदा आहिनि कि सिंधी समाज जो योगदान असां छा आहे, तव्हांजो, तव्हां सिंध में आया आहियो त देश खे तव्हांजो छा योगदान आहे। मां चयो आज़ादी लाइ त असां देश पंहिंजो मुल्क कुर्बान करे आयासीं। हुन खां पोइ जॾहिं असां हिंदुस्तान में आया आहियूं त हिंदुस्तान खे सभिनी खां वॾी असांजी जेका देन आहे उहो इहा आहे की हितां जो असां बाज़ार व्यवस्था में उलट पुलट कयो आहे। जॾहिं सिंधी हिंदुस्तान में कोन आया हुआ त हितां जी बाज़ार व्यवस्था में जंहिं बि वापारियुनि जो कब्जो हो, उन्हनि जो सिद्धांत हो लो टर्नओवर हाई प्रॉफिट। ऐं असां जॾहिं आयासीं त असां कयोसीं हाई टर्नओवर लो प्रॉफिट। इहो सभिनी खां वॾो हिंदुस्तान जी आम माण्हुनि खे, आम उपभोक्ताउनि खे असां सस्ते मूल्य ते खाधे पीते जी शयूं या जेके बि सभु आइटम्स आहिनि उहे पहुचायूंसीं। ऐं मूंखे इहो चवण ते गर्व आहे की जेका सिंधियुनि जी इहा पॉलिसी आहे, उन पॉलिसी ते दुनिया जी मल्टीनेशनल कंपनी, चाहे वॉलमार्ट हुजे, चाहे बिग बाज़ार हुजे, चाहे ईज़ी डे हुजे, इहे बि अॼु जेके वापार कनि था हाई टर्नओवर लो प्रॉफिट ते, उहो सिंधियुनि जी स्कीम आहे, सिंधी जी पॉलिसी आहे। त दुनिया असांजी पॉलिसी ते हले थी त सिंधियुनि खे गर्व थियणु घुरिजे की असां वापार में आहियूं। ऐं जॾहिं असां प्रशासन में ईंदासीं त जेको दिमाग़ असां वापार में ॾिनो आहे, प्रशासन में बि असां नया नई ऊर्जावान जेके असांजा ॿार ईंदा, प्रशासन खे बि नई टेक्निक ॾींदासीं। प्रशासन तंत्र जे माध्यम सां पूरे देश जी सेवा कंदासीं। हाणे असांजे नई टहीअ लाइ या असां सिंधियुनि लाइ को मैसेज? मां इहो ई मैसेज ॾियोमांव की गर्व कयो ऐं मज़बूत थियो, हिकु थियो ऐं घर में सिंधी ॻाल्हायूं ऐं सिंधी भाषा ऐं पंहिंजी संस्कृति खे मज़बूत कयूं। धन्यवाद। अॼु असां ख़ूब ॻाल्हियूं कयूंसीं त असीं सिंधी ॿोलीअ जे लाइ छा छा करे रहिया आहियूं। असांजी हीअ संस्था केतिरी न कोशिश करे रही आहे ऐं असां सभिनी खे पक आहे त असीं घणो ई कुझु करे रहंदासीं पंहिंजी मातृभाषा लाइ। त अॼु जो प्रोग्राम हिते ई थियो पूरो। वरी गॾजंदासीं ईंदड़ हफ़्ते। तेसि ताईं असांखे रहंदो इंतज़ारु तव्हांजी रायनि जो, ईमेल जो। ही प्रोग्राम पाण बि ॾिसो, ॿियनि खे बि ॿुधायो ऐं हा, करियो राब्तो असां सां फेसबुक ते। त पोइ ईंदड़ हफ़्ते हिन ई वक़्तु हिन ई ॾींहुं ॾिसण न विसारजो सिंधी सुरहाण।